हिते अवां सां हिकु ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। बारखान वारे इलाइक़े मां खूह मां औरत समेत 3 ॼणनि जा लाश हथ अचण वारो मामलो, जंहिंमें मारिजी वियलनि में मोहम्मद नवाज़, अब्दुल कादिर ऐं संदन माउ शामिल आहे। एसपी बारखान जे चवण आहे त 3 ॼणनि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। औरत जे चेहरे ते तेज़ाब हारियो वियो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। कोहिलू में बारखान वारे इलाइक़े मां खूह मां औरत समेत 3 ॼणनि जा लाश हथ अचण वारो मामलो, जंहिंमें मारिजी वियलनि में मोहम्मद नवाज़, अब्दुल कादिर ऐं संदसि माउ शामिल आहे। एसपी बारखान जो चवण आहे त 3 ॼणनि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। औरत जे चेहरे ते तेज़ाब हारियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही गुज़र रात जो अफ़सोसनाक वाक़िअ पेश आयो आहे बलूचिस्तान के बारखान वारे इलाइक़े में हाजी कोट वारे एरिया में खूह मां 3 ॼणनि जा लाश हथ अचण वारो मामलो सूबाई वज़ीर बलूचिस्तान अब्दुर्रहमान खेतरान पारां निजी जेल में कैद करे 8 ॼणनि मां 3 ॼणनि खे गोलियूं हणी करे उनखे औरत खे तेज़ाब हारे खूह में उछलायो वियो हो, जिन मां 3 ॼणनि जा लाश कढी इन वक़्तु अस्पताल मुंतकिल किया विया आहिनि। उन खां पोइ मरी बिरादरी लाश खणाए कोलू वारे जॻह ते उन्हनि एहतिजाजी धरणो हणी छॾियो आहे ऐं लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हिन वक़्तु मरी बिरादरी जा 100 माण्हू उते मुज़ाहिरे में शामिल आहिनि ऐं मरी बिरादरी इल्ज़ाम हणंदे ॿुधायो आहे असां 3 ॼणनि खे 8 ॼणा निजी कैद जेल में कैद कया विया। सूबाई वज़ीर सरदार अब्दुर्रहमान खेतरान पारां 3 ॼणनि खे गोलियूं हणी क़तल करे खूह में उछलायो वियो आहे, जिन में औरत खे तेज़ाब आहे उनखे खूह में उछलायो। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाए थो वञा 3 ॼणनि में मोहम्मद नवाज़ ऐं अब्दुल कादिर ऐं संदसि उन्हनि जी अमल आहे नाज़गुल, उहा बि शामिल आहे। हिन वक़्तु धरणो जारी आहे, पर हिन वक़्तु वाक़ई जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। मेहरबानी आज़ाद बलोच अपडेट करण लाइ।